अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे ॾिसी रहिया आहियो सिंध वॉइस जो प्रोग्राम सिंध मॉर्निंग। मां आहियां हमारी मेज़बानी असरा अख़ून। नाज़रीन, जिते जिते असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो, अवां सभिनीनि खे दिलि जी गहराइनि सां मां जे पंहिंजे प्रोग्राम में भली कार चवंदसि। पर मां अवां सां गॾु अॼु जेका हिकिड़ी ॻाल्हि शेयर करण वारी आहियां उहा औरतुनि जे हवाले सां आहे। त ॻाल्हि कजे थी औरतुनि जी, त औरतुनि जी जान अगरि ॾिसजे त एतिरी सस्ती छो आहे। अगरि सिंध जी ॻाल्हि कयूं त सिंध में जेका आहे औरतुनि जी हालत आहे उहा बदतर थींदी थी वञे। उन्हनि जे कारनि जे इल्ज़ाम हेठि उन्हनि औरतुनि खे मारियो थो वञे। हाणे इहे इल्ज़ाम सम्झ नथा अचनि त इहे वाकई ग़ैरत जे नाले ते था हुजनि या इन्हनि जे पुठियां का ॿी वजह थी हुजे। पर ॾिठो वञे त 2 ॾींहंनि अंदरि 6 औरतुनि जे क़त्ल जूं ख़बरूं बि साम्हूं आयूं आहिनि। छा कारण जो इल्ज़ाम अञा ताईं औरत जी ज़िंदगी ख़तमु करण लाइ जवाज़ बणियल आहे, या घरेलू तशद्दुद जी ॻाल्हि कजे त घरेलू तशद्दुद क़त्ल खां पहिरियों जेको आहे सो उहो छो नथो रुकिजी सघे, या उन जा जेके आहिनि उहे रस्ता अॻुवाट छो नथा रुकिजी सघनि, असांजा इदारा छो नाकाम थी रहिया आहिनि। इन सिलसिले में असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहिनि शाइस्ता खोसो साहिबा, जेके औरतुनि जी अॻुवाण आहिनि ऐं उहे ॻाल्हि कंदियूं औरतुनि सां जेके ज़ुल्म थी रहियो आहे सिंध जी ॻाल्हि कजे त उन ते उहे ज़रूरु पंहिंजी राय पेश कंदियूं। अस्सलाम वालेकुम शाइस्ता साहिबा। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी अवां सिंध वॉइस खे वक़्तु ॾिनो। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां इशू ते तव्हां ॻाल्हाइण जो असांखे मौक़ो ॾिनो। जी शाइस्ता साहिबा, औरत सिंध जी औरत जी ॻाल्हि कजे त अक्सर ज़ुल्म जी अताब हेठि रही आहे। कॾहिं चइजे त कारे इल्ज़ाम हेठि, कॾहिं मानी देरि सां पचाइण ते, या कॾहिं पाणी देरि सां आणण ते, या कॾहिं वरी घरेलू तकरारनि जे नाले ते औरत खे क़त्ल कयो पियो वञे। आख़िरकार इहे वाक़िया कॾहिं रुकजंदा? जीअं त असांजी बदकिस्मती सां चवणो पए थो त सिंध में अञा ताईं औरत खे जुल्म जो हक़ न पियो ॾिनो वञे। औरत सां उहो ई ज़ुल्म आहे जेको पहिरियां दौर में थींदो हुयो। अॼुकल्ह जी औरत तव्हां ॾिसो त कॾहिं कारत जे इल्ज़ाम में औरत खे क़त्ल कयो थो वञे, कॾहिं ज़मीन जे बदिले में, त कॾहिं पंहिंजे मफ़ादनि जे हासिल करण जे लाइ औरत ते जेको आहे ज़ुल्म कयो थो वञे, या त उनखे को कारत जो इल्ज़ाम ॾेई करे मारियो थो वञे। सभ खां वॾी जेका असां वटि हिते कमज़ोरी आहे उहो कानून आहे। कानून हुजण जे बावजूद असां वटि कानून न आहे जेको अमल दरामद नथो थिए। जेसीं ताईं कानून सही तरह पंहिंजा इदारा कमु न कंदा तेसीं ताईं मां सम्झां थी औरत चाहे घर में हिरास कयो थो वञे, या ॿाहिरि या कारोकारी जे इल्ज़ाम में औरत खे मारियो थो वञे, तशदुद कयो थो वञे, हिते जॾहिं बि असां इन पहलू ते ॾिसूं नज़र फेरायूं था त असांखे इहे शयूं सभ खां वधीक नज़र थी अचनि त कानून जी लापरवाही, कानून जी जेको अमल न थियण, ई औरत खां जेको आहे ज़ुल्म वधी रहियो आहे। शाइस्ता साहिबा, ॾिठो वञे त कानून त असां वटि मौजूदु आहे, पर उन कानून ते अमल दरामद नथो थिए। ख़ासि करे अगरि औरतुनि जी ॻाल्हि कजे, सिंध जी औरतुनि जी ॻाल्हि कजे, त उते कानून चुप छो आहे? ॾिसो, तव्हां कहिड़े कानून जी ॻाल्हि था कयो? मां त नथी सम्झां त औरतुनि जे लाइ कोई कानून मौजूदु आहे। कानून अगरि मौजूदु हुजे हा त अॼु जे दौर में औरत खे कारो करे न मारियो वञे हा, अॼु जे दौर में औरत खे हिरासा न कयो वञे हा, उनखे जिनसी तशदुद जो निशानो न बणायो वञे हा। अगरि असां वटि कानून मौजूदु हुजे, असां वटि त औरतुनि जे लाइ को कानून आहे ई कोन। ठहियो आहे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पेपरनि जी हद ताईं ठहियो आहे ऐं उन्हनि ते अमली कमु त कोई कोन पियो थिए। अगरि कानून औरत जे हुजे हा त अॼु औरत पंहिंजी ज़िंदगी जेको आहे पंहिंजी मर्ज़ी सां गुज़ारे सघे हा, उनखे हर जाइ ते माने तहफ़ुज़ मिले हा। बिल्कुलु शाइस्ता साहिबा, औरतुनि जो जेके शिकायतूं आहिनि, जेके अगरि घरेलू तशद्दुद जे बारे जूं आहिनि, या जेके बि उन्हनि जो पंहिंजे हक़नि जे लाइ शिकायतूं थियनि थियूं, त उन्हनि खे एतिरो संजीदगी सां छो नथो वरितो वञे? क़त्ल थियण खां पोइ ई केस हरकत में छो थो अचे? ॾिसो, उते वरी बि कानून जी असां ॻाल्हि कंदासीं त असां वटि कानून तमामु घणो कमज़ोर आहे। ऐं तव्हां ॾिसो त जिथे बि अहिड़ा वाक़िया पेश अचनि था, जेको बि ज़ालिम हूंदो आहे उहो हमेशह उनखे ताक़तवर माण्हू सपोर्ट कंदो आहे। ऐं जिथे बि तव्हां ॾिसो औरत सां ज़ुल्म थियो आहे, चाहे घर में थिए, चाहे ॿाहिरि थिए, चाहे कंहिं फील्ड में औरत कमु करे थी, कंहिं ऑफिस में कमु करे थी, हर जाइ ते औरत हिरासत थिए थी, या त ॿारियल जी औरत खे जेको आहे मारियो वञे थो, या जेका पढ़ियल लिखियल औरत आहे, मां सम्झां थी उहा बि हिरासमेंट जो शिकार आहे। ऐं उन ते बि घर में जेको आहे तशद्दुद बि थिए थो, उन ते ज़ुल्म बि थिए थो। ऐं जॾहिं उहा पंहिंजी फ़रियाद खणी करे कंहिं इदारे ताईं पहुचे बि अथी, ॿाहिरि निकिरे थी,
त उनखे जेको इंसाफ़ मिले कोन थो, छो जो जेके ज़ालिम हूंदो आहे हमेशह ताक़तवर हूंदो आहे ऐं उनखे सपोर्ट करण वारा बि ताक़तवर हूंदा आहिनि। ऐं पोइ जॾहिं ताक़तवर धुरियूं उन्हनि खे सपोर्ट कंदियूं त पोइ इंसाफ़ जी उमेद असां नथा रखी सघूं त असांखे इंसाफ़ मिली सघे थो। औरतुनि खे इंसाफ़ अॼु जे दौर में नथो मिले, छो जो पुराणे दौर जी त असां ॻाल्हि ई कोन कंदासीं। ऐं जेके वॾा वॾा दावा कंदा आहिनि जेके असां वटि जेके औरतुनि जे हुकूक जे लाइ तंज़ीमूं कमु करे रहियूं आहिनि, उहे वॾनि वॾनि जेके आहिनि होटल्स में सेमिनार्स कराईंदा आहिनि। जिथे जो ज़ुल्म थींदो आहे उन्हनि खे उन्हनि शइ जी अवेयरनेस न हूंदी आहे, उन्हनि खे ख़बर ई न हूंदी आहे। त असां वटि अहिड़ा बि इलाइक़ा आहिनि जिथे औरत खे पंहिंजे हक़नि जे बारे में ख़बर ई कोन्हे त हुनजा हक़ आहिनि छा। छो जो औरत खे न जीअण जो हक़ हूंदो आहे, न पंहिंजी मर्ज़ी सां हू शादी करे सघे थी, न पंहिंजी मर्ज़ी सां तालीम हासिल करे सघे थी, न हू पंहिंजी मर्ज़ी सां एतिरे ताईं त हू कोई डॉक्टर ताईं अगरि बीमार थिए थी वञी सघे थी, जेसीं ताईं हुनखे पंहिंजे घर जो को मर्द वठी नथो वञी सघे या हुनजी इजाज़त न हूंदी। असां वटि कानून आहे ई कोन। मां नथी सम्झां, मां सम्झंदी आहियां सिंध में औरतुनि जे लाइ कानून ठहियो ई कोन। इहो कहिड़ो कानून जेको ठहियो आहे ऐं उन मां औरत खे को फ़ाइदो हासिल न थी सघे, औरत खे तहफ़ुज़ न मिली सघे, उनजे जान माल जी हिफ़ाज़त न थी सघे, त उहो औरत जे लाइ त कानून आहे ई कोन। ऐं जेके बि असां वटि मां जीअं ॻाल्हि कयां पई त जेके असां वटि औरतुनि जी हुकूक जे लाइ तंज़ीमूं कमु करे रहियूं आहिनि, उन्हनि खे खपे त तव्हां उते वञो जिथे ज़ुल्म थिए थो, जिथे औरत खे पंहिंजे हक़नि जे बारे में ख़बर न आहे। बिल्कुलु। शाइस्ता साहिबा, ॻाल्हि कंदासीं जरगा ऐं बिरादरी जे फ़ैसिलनि जी। जेके औरत ख़िलाफ़ तशद्दुद जा जेके फ़ैसिला थींदा आहिनि उहे उन तशद्दुद खे रोकण बदिरां कॾहिं कॾहिं इलाही ख़तरनाक साबित थींदा आहिनि। जेके बिरादरी में फ़ैसिला थींदा आहिनि औरतुनि जे हवाले सां, तव्हां हुनजे लाइ ॻाल्हि कयो पिया त औरतुनि जेके बिरादरी में फ़ैसिला थियनि था, इहा बि वॾी जेका वजह आहे औरतुनि खे तशद्दुद वधण जी। छो जो असां वटि कानून छो ठहियो आहे, ऐं जॾहिं कानून ठहियल आहे त असांखे कानूनी रस्तो वठणु खपे, न कि असांखे जिरगे जी तरफ़ वञणु खपे, न कि असांखे सरदार ॾे वञूं। छो जो असां ॾिठो आहे त हमेशह जिथे बि औरत हिरास थिए थी, औरत कारो करे औरत खे मारे वञे थो त उहा ग़रीब जी न्याणी हूंदी आहे। अॼु ताईं कंहिं बि अमीर, कंहिं सरदार, कंहिं वॾेरे जी धीअ खे न कारो करे मारियो वियो आहे, न ई हुनते को तशद्दुद थियो आहे, न ई कॾहिं उहा कंहिं थाणे ते पहुची आहे। अगरि ग़रीब औरत थाणे ते पहुचे थी, इंसाफ़ लाइ कोर्ट जो दरवाज़ो खड़काए थी त उनखे इंसाफ़ मिले कोन थो। तव्हां ॾिसो त कोर्टनि में जॾहिं औरतूं वञनि थियूं या कंहिं थाणे ते वञनि थियूं, अॻ में औरत हिरास थियल हूंदी आहे, वरी उनखे वधीक हिरास कयो वेंदो आहे। त औरतुनि जे लाइ जेके बि इदारा आहिनि, असां सभिनी खे मिली करे कमु करणो पवंदो। ऐं जिथे जिथे इहे वाक़िया पेश अचनि था, असांखे उते वञी करे उन औरतुनि खे अवेयरनेस ॾियणी पवंदी त वॾे करे सघूं था। जी शाइस्ता साहिबा, हुकूमत, पुलिस, अदलिया ऐं औरतुनि जे तहफ़ुज़ वारनि इदारनि मां कंहिंजी वधीक ज़िमेदारी आहे औरतुनि खे तहफ़ुज़ ॾियारण जी? मोरी तौर ते ॿुधाया वञनि, न कि 5-5, 10 साल जेका औरत कोर्ट जो दरवाज़ो खड़काईंदी रहे ऐं उनखे इंसाफ़ न मिले त आख़िर मायूस थी करे उहो केस ताईं हथु खणी वञे। बिल्कुलु। जी शाइस्ता साहिबा, वॾी महिरबानी अव्हांजी जो मां सिंध वॉइस खे पंहिंजो वक़्तु ॾिनो। थैंक यू सो मच। जी नाज़रीन, हाणे वक़्तु अची वियो आहे त अव्हांजी मुलाक़ात करायूं अॼु जे महिमान सां। असां वटि अॼु जो जेको ख़ासि महिमान मौजूदु आहे उहो अव्हांखे अव्हांजे क़ानूनी हक़नि बाबति ॼाण ॾींदो। तव्हांखे कहिड़ी कहिड़ी ॻाल्हि ख़बर हुजे या कहिड़ा अव्हांजा बुनियादी हक़ आहिनि। जी हा, असां सां गॾु बैरिस्टर GM भुट्टो साहब मौजूदु आहिनि, जेके एडवोकेट आहिनि सुप्रीम कोर्ट जा ऐं फॉर्मर असिस्टेंट अटॉर्नी ऑफ जनरल पाकिस्तान रहिया आहिनि, फॉर्मर स्पेशल पब्लिक प्रोसिक्यूटर सिंध रहिया आहिनि। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। सर कीअं आहियो? थैंक यू वेरी मच। मां ठीकु आहियां, थैंक यू सर। महिरबानी अव्हांजी, अव्हां सिंध वॉइस खे वक़्तु ॾिनो, असांजे मॉर्निंग शो में आया, असांजे सॾ ते आया, महिरबानी। मां तव्हांजे चैनल जो आम सो थैंकफुल टू यू। थैंक यू। त उन्हनि मूंखे मदू कयो एंड इट्स माय प्लेजर टू हैव अ गुड टाइम with you people. थैंक यू सो मच सर। सर, सभिनी खां पहिरियों मुंहिंजो सुवाल जेको आहे न उहो बुनियादी हक़नि बाबति आहे। असां घणो कुझु ॿुधूं था पर असांखे पंहिंजा बुनियादी हक़ सम्झ नथा अचनि, ख़बर नथी पवे, या अव्हां छा था सम्झो त जेको आम शहरी आहे उनखे बुनियादी हक़नि बाबति कहिड़ी ॼाण हुजणु घुरिजे? फंडामेंटल राइट्स चवंदा आहिनि, जेके बुनियादी हुकूक आहिनि, फंडामेंटल राइट्स जेके कानून में, आइन में असांजे
envisaged and वो गारंटी करे थो सभिनी पब्लिक खे तव्हां राइट टू अपना लाइफ जेको मेन है तव्हांजो उन्ही में लिबर्टी टू हैव एक्सेस जेके भी बुनियादी ज़रूरतूं आहिनि तव्हांजूं उन्ही खे दैट इज़ द जॉब ऑफ द गवर्नमेंट तव्हांखे प्रोवाइड करे ठीकु आहे उन्ही में पोइ कंहिंखे बि अगरि कंहिं बि क़िस्म जी का वायोलेशन उनजी थींदी आहे त उहो कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट में उते 199 में फाइल कंदा आहिनि पिटिशन फॉर देयर रिडर्सल ऑफ ग्रीवेंसिस जंहिंखे बि जहिड़े क़िस्म जा हूंदा आहिनि कंहिंखे हेल्थ जो है एजुकेशन जो है और हेल्थी एटमॉस्फेयर इन्वायरमेंट इशू आहिनि तव्हांजा इन्वायरमेंट में वाटर पोल्यूशन एयर पोल्यूशन नॉइज़ पोल्यूशन एटसेट्रा या माण्हू जा फंडामेंटल जेके राइट्स आहिनि जेके जिथे फील कंदा आहिनि त उते उन्हनि जी तव्हांजी अगरि लाइफ प्राइवेसी आहे उन में का इंटरफेरेंस आहे गवर्नमेंट फंक्शनरीज़ अगरि तव्हांखे डिस्टर्ब कनि थियूं हिरास कनि था पिया त उन्हनि जे ख़िलाफ़ बि डेफिनेटली वायलेशन ऑफ दैट इज़ ह्यूमन राइट्स फंडामेंटल राइट्स की वायलेशन आहे सो अहिड़े तरीक़े सां उन्हनि खे पोइ तव्हां हाई कोर्ट में वेंदा आहियो नॉर्मली त तव्हां उतां रिस्ट्रेनिंग ऑर्डर वठंदा आहियो दैन उन्हनि खे जेके अथॉरिटीज़ आहिनि उन्हनि खे डायरेक्शन्स मिलंदा आहिनि जेके जंहिंजा राइट्स आहिनि उहे उन्हनि खे तव्हां प्रोवाइड कयो और इन्फ्रिंज न कयो सर अव्हां छा था सम्झो त अगरि असां पर्टिकुलरली पाकिस्तान जी ॻाल्हि कयूं त छा पाकिस्तान में माण्हू वाकई पंहिंजे फंडामेंटल राइट्स खां अवेयर आहिनि पाकिस्तान जा माण्हू डेफिनेटली फंडामेंटल राइट्स नॉट नेसेसरी त माण्हू को उन्ही खे लॉ ई पढ़े बुनियादी जेके हुकूक आहिनि जीअं तव्हां एजुकेटेड आहियो माशाल्लाह यू आर PhD ठीकु आहे अहिड़े तरीक़े सां डॉक्टर्स आहिनि मुख़्तलिफ़ लॉयर्स आहिनि डॉक्टर्स आहिनि इंजीनियर एटसेट्रा या मुख़्तलिफ़ CA SCCA माण्हू स्टूडेंट्स पढ़नि था एजुकेटेड आहिनि उन्हनि खे ख़बर बि आहे घणनि खे न आहे बि अॼुकल्ह हाणे ॾिसो तव्हां AI केॾो ईज़ी करे छॾियो आहे तव्हांजा बेसिक राइट्स अगरि तव्हां उन में लिखो था फंडामेंटल राइट्स ठीकु आहे उन जी वट आर योर राइट्स उहो तव्हांखे फ़ौरन ई सभु शइ मिली थी वञे तंहिंखां पोइ जेके अथॉरिटीज़ आहिनि असांजी पुलिस आहे FIA आहे एंटी करप्शन नैब एटसेट्रा या लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ तव्हांखे प्रोटेक्ट कंदियूं आहिनि फर्स्ट ऑफ ऑल अगरि कंहिंजो जो बुनियादी राइट्स कंहिंजी तव्हांजो राइट टू have property, right to have your business उन्हीं जे लाइ तव्हांजो पंहिंजो ईज़ी एक्सेस आहे उनखे करणु अगरि उन्हनि में कोई इंटरफेरेंस को बि करे थो इलीगल एक्ट त तव्हां उन जे ख़िलाफ़ उन अथॉरिटीज़ आहिनि लाइक जीअं पैमरा में अगरि पैमरा वारा का ग़लति डिफेम कंदा कंहिंखे त कंहिंजी लाइफ खे त उन जे लाइ अलॻि डेफेमेशन लॉज आहिनि या उन में बि उन्हनि जी फंडामेंटल राइट्स जी वायलेशन आहे तव्हां कंहिंजी ज़ाती ज़िंदगी ते अगरि तव्हां इलेक्ट्रॉनिक और प्रिंट मीडिया और डिजिटल मीडिया ते कंहिंजी जेको आहे सो रेस्पेक्ट रेपो ख़राबु कयो था त डेफिनेटली उन्हनि जे ख़िलाफ़ उन्हनि खे माना डेफेमेशन ऑर्डिनेंस आहे 2002 सेक्शन 8 जे तहत तव्हां उनखे नोटिस ॾींदा आहियो ठीकु आहे 14 डेज़ उन खां पोइ तव्हां उनखे सू करे सघो था हर्जानो वठी माना राइट्स ॾिसो न उहो फंडामेंटल राइट्स उन में माण्हुनि जी तव्हां रेपो ख़राबु करे छॾियो पूरी दुनिया में ऐं पोइ उन खे मेंटल टार्चर अॻोनी तव्हां ॾियो माना उन जा बेसिक राइट्स बि तो उन जी ज़िंदगी इफेक्ट थिए थी न दिस इज़ वाई अहिड़े तरीक़े सां तव्हांजा राइट आहिनि तव्हांखे देखो एजुकेशन तव्हांजो राइट आहे हेल्थ तव्हांजो राइट आहे वाटर पानी एयर या राइट टू हैव वे जीअण जो जेको जियाफ़े जो असांजो बिल्कुलु बुनियादी राइट उन खे अगरि तव्हांखे यस ऑफ कोर्स राइट टू लाइफ उन में सभु शयूं अची थी वञनि सो उन्हनि खे तव्हांजी स्टेट जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त तव्हांखे इंश्योर कनि त यू बीन I mean provided or given all these facilities means fundamental rights तव्हांजी वायलेशन आहे अॼुकल्ह त हाणे काफ़ी जॻहियुनि ते माण्हू जी आए दिन छा चवंदा आहिनि स्टेप टू स्टेप जेको आहे माण्हू किथे बि वञे थो त उनखे वायलेट थिए थो लेकिन उन जा लॉस आहिनि कोर्ट आहिनि कोर्ट्स आहिनि तव्हां वटि लॉयर्स आहिनि तव्हां पाण एजुकेटेड आहियो त तव्हांखे फर्स्ट ऑफ ऑल तव्हांखे पाण खे जेको आहे वञिणो पवंदो आहे तव्हां पंहिंजे लाइ पाण अगरि एफर्ट्स न कंदो
कोई बि कोन कंदो ठीकु आहे न फर्स्ट ऑफ ऑल तव्हांखे मूव करिणो आहे माण्हू पंहिंजे हुकूक जे लाइ जेको आहे और आवाज़ न उथाईंदा आहिनि इन्हनि खे पंहिंजे राइट्स लाइ दे should fight for their rights. सर हिते मां हिकिड़ी ॻाल्हि अव्हां खां पुछणु चाहींदसि त अव्हां चयो त माण्हू घणी तरह आवाज़ कोन उथारींदा आहिनि पर जेके उथारीनि था त स्पेसिफिकली कोर्ट्स जी ॻाल्हि कजे या अदालतूं असांजूं या जेको असांजी जुडिशरी सिस्टम आहे उहो थोरो स्लो थो हले माण्हू मतिलबु के पंहिंजो केस अगरि को फाइल कनि था त उहो फाइल करे विसारे ई वेही रहनि त कॾहिं को उनजो जेको डिसीजन आहे उहो जल्दी ईंदो या मिलंदो त आई थिंक ॿिए पासे असांखे इनखे बि डिस्कस करणो घुरिजे त इनखे कीअं असां डील करे सघूं था मॉडल कोर्ट्स आहिनि स्पीडी ट्रायल्स बि आहिनि ठीकु आहे न एंड सिविल जो जेको बेसिकली हू आहे उन में थोरो प्रोसीजर आहे उनखे प्रोसीजर खे डेफिनेटली फॉलो कंदो नोबडी कंडेम अनहर्ट ठीकु आहे न उन में आर्टिकल 10 चवे थो पियो त माण्हू सभिनी खे तव्हां ॿुधो ठीकु आहे न बग़ैर ॿुधे बोथ पार्टीज़ खे कोर्ट जब तक न ॿुधंदी तव्हां वटि नॉर्मली अगरि को माण्हू इशूज़ खणी था अचनि हिकिड़ो माण्हू सॉलिस आहे ठीकु आहे ॿ पार्टीज़ जेको डिस्प्यूट आहे प्रॉपर्टी डिस्प्यूट आहे एटसेट्रा कहिड़े बि क़िस्म जो आहे त अनटिल अनलेस तव्हां ॿिन्ही खे ॿिन्ही पार्टियुनि खे ॿुधंदा पोइ तव्हां कंहिं एट राइट डिसीशन तव्हां यू वुड अराइव एट राइट डिसीशन ठीकु आहे न ॿिन्ही खे ॿुधो जीअं चवंदा आहिनि माना सियाणा चवंदा आहिनि माण्हू अखियुनि सां ॾिसे कननि सां ॿुधे उन खां बि सोच वीचार करे पोइ कुझु चवे पोइ तव्हां जॾहिं पार्टीज़ खे मज़े सां एट लेंथ ॿुधंदा उन खे पंहिंजो पेशेंसली देन पोइ तव्हांखे पंहिंजो उन खे एवेल्यूएट करणु ऐं उन खां पोइ तव्हांखे डिसीशन ॾियण में आसानी थींदी आहे सर अव्हां असिस्टेंट अटॉर्नी जनरल ऑफ पाकिस्तान तौर अव्हां कमु कयो आहे अव्हां पिणु पंहिंजो एॾियूं ज़िम्मेदारियूं निभायूं आहिनि त जेको सरकारी वकील आहे ऐं प्राइवेट वकील आहे उन्हनि जो बुनियादी उन्हनि में फ़र्क़ु कहिड़ो हूंदो आहे सरकारी वकील डेफिनेटली सरकार खे डिफेंड कंदो आहे सरकारी वकील जेके फेडरल और प्रोविंशियल फेडरल जा जेके बि आहिनि तव्हांजा डिपार्टमेंट्स आहिनि इदारा आहिनि उन्हनि खे उहो रिप्रेज़ेंट कंदो छो त उहे असां वटि या त गवर्नमेंट जो जेको लॉयर आहे गवर्नमेंट जो अटॉर्नी उन वटि उहे ईंदा आहिनि कोई प्राइवेट माण्हू प्राइवेट पार्टीज़ केस करनि था पिया सपोज को सर्विस मैटर्स आहिनि टैक्स इशूज़ आहिनि जीअं कस्टम्स FBR जा पोइ उन्हनि खे डेफिनेटली जेको उन्हनि जो मौक़ुफ़ हूंदो आहे देन पंहिंजा कमेंट्स ॾींदा आहिनि ऐं थ्रू जेको सरकारी वकील जंहिंखे तव्हां चवंदा आहियो उहो असिस्टेंट अटॉर्नी जनरल डिप्टी अटॉर्नी जनरल और एडिशनल और अटॉर्नी जनरल और इन प्रोविंशियल आहिनि त असिस्टेंट अटॉर्नी असिस्टेंट एडवोकेट जनरल एडिशनल और एडवोकेट जनरल जेके आहे उहो उन्हनि जी मुख़्तलिफ़ असाइन ड्यूटीज़ हूंदियूं आहिनि कंहिंखे मुख़्तलिफ़ बेंचिस बेंच DB आहे सिंगल बेंच आहे पोइ हुते उहे गवर्नमेंट जो जेको मौक़ुफ़ पेश कंदा आहिनि दिस इज़ देयर ड्यूटी उहे डिफेंड कंदा आहिनि डिपार्टमेंट खे डेफिनेटली उन खां पोइ कोर्ट जॾहिं ॿुधी करे आख़िर में का डिसीशन कोर्ट ॾींदी आहे त पोइ उन जो बाइंडिंग आहे फेडरल और प्रोविंशियल गवर्नमेंट ते त उन खे तव्हां इम्प्लीमेंट कयो अगरि उहे इम्प्लीमेंट नथा कनि त देन उन्हनि ते कंटेम्प्ट आहे कंटेम्प्ट प्रोसीडिंग्स आहे त कंटेम्प्ट इनिशिएट कई वेंदी आहे देन विच में ख़तम भी थी वेंदी आहे अगरि उहो डिपार्टमेंट इंश्योर कंदो आहे ठीकु आहे भाई असां हिननि जा जेके ग्रीवेंसिस आहिनि और हिननि जे प्रेयर्स कोर्ट जा जेको ग्रांट कयो आहे त असां उन्हनि खे उन ते इन लेटर एंड स्पिरिट इम्प्लीमेंट कयूं था दिस इज़ व्हाट सही सर तव्हां स्पेशल पब्लिक प्रोसिक्यूटर तौर बि तव्हां कमु कयो आहे अव्हांजो तजुर्बो आहे त हीउ जेको प्रोसिक्यूशन जो जेको निज़ाम आहे या उनजो जेको किरदारु आहे उहो इन इंसाफ़ जे निज़ाम में कीअं थो नज़र अचे अव्हांखे प्रोसिक्यूशन ॾिसो न प्रोसिक्यूटर जो मक़सदु इहो आहे त जॾहिं हिकिड़ो लेट्स सपोज को तव्हांजो क्रिमिनल केस थियो आहे मर्डर थियो आहे मर्डर जी FIR लॉन्च थी देन इन्वेस्टिगेशन उन खां पोइ चालान जमा थींदो आहे चार्ज शीट कोर्ट में इन्वेस्टिगेटिंग जो ऑफिसर आहे उहो जेके इन्वेस्टिगेशन करे थो उहा पुलिस फाइल पुलिस केस मीन्स प्रिपेयर करे थो ठाहे थी देन पोइ प्रोसिक्यूशन वटि ईंदो आहे प्रोसिक्यूशन उन खे पोइ थ्रेशोल्ड कंदी आहे उन ते स्क्रूटनी थींदी आहे ठीकु आहे स्क्रूटनी कंप्लीट करे देन चार्ज शीट उहा चालान जंहिंखे चवंदा आहिनि 173 CRPC जी रिपोर्ट कोर्ट में फाइल कनि देन पोइ कोर्ट उन ते हलंदी आहे हाणे प्रोसिक्यूटर पंहिंजे तरफ़ां त कोन कंदो प्रोसिक्यूटर डेफिनेटली प्रोसिक्यूशन जेको आहे
उहो जेको केस ठहियल हूंदो आहे पुलिस जो FIA नायब और एंटी करप्शन ओके ठीकु आहे न ठीक। दिस इज प्रोसिक्यूशन नायब जो बि आहे नायब जा जेके केसिस आहिनि आई मीन उन्ही में करप्शन जा एटसेट्रा और SS बयान मीन एंड मुख्तलिफ ATC वेरियस ATC से वो स्पेशल केसिस जेके आहिनि एंटी टेररिज्म कोर्ट्स आहिनि असांजो उन्ही में ATC में 780 जे तहत जेको आहे पोइ ATC कोर्ट्स में उहे हूंदियूं आहिनि प्रोसिक्यूशन सेम ई आहे ठीकु आहे उते प्रोसिक्यूटर आहिनि सही ऐं हिते बि प्रोसिक्यूटर्स आहिनि हाई कोर्ट्स में बि आहिनि डिस्ट्रिक्ट कोर्ट्स में बि आहिनि ठीक तंहिंखां पोइ स्पेशल कोर्ट्स जेके आहिनि उते बि प्रोसिक्यूटर आहिनि सो प्रोसिक्यूटर इनफैक्ट लाइक जीअं असां प्राइवेट काउंसिल पंहिंजे प्राइवेट पार्टी खे डिफेंड कंदो आहे अहिड़े तरीक़े सां प्रोसिक्यूटर स्टेट केस आहे उन्ही खे डिफेंड कंदो आहे उन्ही खे प्रेज़ेंट कंदो आहे त सुठे तरीक़े सां डेफिनेटली उन्ही जो केस ठहियल न आहे केस त उन्हनि जो ठहियल आहे ऑलरेडी हा केस उन ऑलरेडी बट उन्ही खे त उन्ही डॉक्यूमेंट्स ते उन्हनि ते कढाइणा आहे डिफेंस काउंसिल जेको आहे उन्ही मां लूप होल्स कढंदो ऐं प्रोसिक्यूटर जो कम इहो हूंदो आहे त हू उन्ही में लाइक उन्ही खे सुठे तरीक़े सां प्रेज़ेंट करे डॉक्यूमेंट्स एटसेट्रा प्रॉपर करे एविडेंस जी विटनेसिस जी कंप्लेनेंट विटनेसिस जेको आहे प्रॉपरली उन्ही खे कोर्ट खे असिस्ट करणो आहे बेसिकली ठीकु आहे न सही बेसिकली बोथ कोर्ट खे असिस्ट कंदियूं आहिनि देन दे आर ऑफिसर ऑफ द कोर्ट जज इज प्रिजाइडिंग ऑफिसर ओके ठीक हाँ yes he is presiding officer they are officer of the court they have to present their case then ultimately after I mean finalizing all this I mean case वो pronounce कंदे हैं पंहिंजी judgment ठीक है either in acquittal or in conviction सजा ईंदी आहे या acquittal थी वेंदी आहे तो this is what criminal case में criminal case नॉर्मल माण्हू चवंदा आहिनि जीअं चेक जो केस हूंदो आहे 489F जो उहो माण्हू जी लाइबिलिटी आहे उन्ही में लाइबिलिटी आहे अगरि उन्हनि जे विच में को रिलेशनशिप आहे को बिज़नेस जी डेफिनेट ईअं हिकिड़ो माण्हू अगरि कंहिंखे चेक ॾिए थो भई चेक ॾियणु ज़रूरी न आहे तव्हांखे प्रूव करिणो आहे चेक कीअं ॾिनो अथई तव्हांजी का बिज़नेस डीलिंग आहे मनी ट्रेल ॾिसो तव्हांजो अग्रीमेंट कोन्हे कुझु बाय फोर्स चेक वठी वेंदा आहिनि ठीकु आहे ऐं कुझु माण्हू जेको आहे सो ज़बरदस्ती या अहिड़े तरीक़े सां उन्ही में बि आहे 2-3 साल खां पोइ बि माण्हू प्रेज़ेंट FIR लॉन्च कराईंदा आहिनि आफ्टर 6 मंथ जेको पोस्ट डेटेड चेक आहे दैट इज़ अपना विदिन 6 मंथ प्रेज़ेंट तव्हां करे सघो उन्ही खां पोइ अगरि तव्हां स्टिल चेक आहे उहो उन्ही खां वधीक आहे त उन्ही जी माना का हैसियत लीगल वैल्यू न आहे ऐं इन में इहो आहे त रेमेडीज़ आहिनि सिविल एंड क्रिमिनल अगरि को माण्हू जा पैसा चेक्स आहिनि उन्ही में तव्हां समरी सूट फाइल करे सघंदा उहो स्पीडी जीअं तव्हां चओ पिया न त इलाही टाइम लॻंदो उन्ही में टाइम न आहे उन्ही में 90 days आहे 6 months और 1 year उहो डिसाइड थी वेंदो आहे उन्ही में त कोर्ट चवंदी आहे अगरि तव्हांखे लीव टू डिफेंड ग्रांट थींदी आहे कंडीशनल आहे त तव्हांजो केस अगरि ठहे थो त लीव तव्हां ग्रांट थींदी तव्हां बैंक गारंटी सिक्योरिटी उहा तव्हां जमा कराईंदो देन पोइ तव्हां पंहिंजे क्लाइंट जो केस उते डिफेंड कंदो डिफेंडेंट्स राइट पोइ उन्ही में अगरि तव्हां जेको विन करे थो त उन्ही खे डिक्री थी वेंदी भाई इन्हनि जो जेको पैसो आहे अमाउंट दैट इज़ टू बी रिकवर्ड कोर्ट डिक्री कंदी आहे पोइ इन्हनि खे दैट इज़ मनी डिक्री ठीकु आहे क्रिमिनल केस आहे क्रिमिनल केस में ईदर या सजा या अपना एक्विटल है ईदर कन्विक्शन और एक्विटल पोइ उन्ही में इन तव्हांजी अगरि तव्हांजो कॉन्ट्रैक्ट आहे मनी ट्रायल बि आहे ठीकु आहे न तव्हांजो रिलेशनशिप आहे सही ठीकु आहे उहो उन्ही में पोइ तव्हां वटि डॉक्यूमेंट्री एविडेंस आहे त पोइ तव्हां सक्सीड थी सघो था ख़ाली चेक कंहिंजो आहे तव्हां वटि मनी ट्रायल न आहे त तव्हां मूंखे पैसा ॾिना आहिनि तव्हांजो त चेक मुंहिंजो आहे ख़ाली चेक हुजणु जेको आहे दैट इज़ नॉट सफिशिएंट टू प्रूव टू गिल्टी समवन ठीकु आहे उनखे तव्हांखे प्रूव करिणो आहे त तव्हां वाक़ई पैसा ॾिना आहिनि तव्हांजे अकाउंट मां जे अकाउंट में तव्हां क्रेडिट देन डेबिट एटसेट्रा तव्हांजी आहे तव्हांजो अग्रीमेंट आहे रिलेशनशिप आहे ट्रांजेक्शंस ईअं कोई अची करे जेको आहे करे हा यस 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 अहिड़े तरीक़े सां उन्ही में पोइ कोर्ट्स उन्हनि खे बेनिफिट ऑफ डाउट ॾेई करे छो त क्रिमिनल में
99 पॉइंट समथिंग जेको आहे उहो आहे अने मथे एक्विटल आहे, ठीकु आहे न. उन में बेनिफिट ऑफ डाउट, अगरि को हिकिड़ो बि जेको आहे सो उन में सिंगल इफ डाउट इज अराइजिंग आउट देन द benefit of doubt would goes to accused, ठीक है ना. and accused is favorite child of law, ठीक है. उहो ज़रूरी न आहे त माना तव्हां उन्ही खे गिल्टी प्रूव थियो आहे, इनोसेंट है ना जी, until उन जो प्रूव नथो थिए कुझु बि. हाँ, proved guilty, right. त उन्ही खे इनोसेंट आहे. जी सर, टाइम लाइन जे केसेस जी ॻाल्हि पे कईसीं त ही त हुया 6 महीननि जा, बाक़ी जेके ॿिया केसेस आहिनि फैमिली केसेस, एग्जैक्टली उन्हनि जी मतिलबु केतिरे टाइम ताईं, फॉर एग्जांपल का वारदात थी आहे त इंस्टेंटली माण्हू नथो का रिपोर्ट कराए सघे या FIR दर्ज कराए सघे, त केतिरो जेको आहे सो पीरियड हिकिड़े आम माण्हू वटि मौजूदु हूंदो आहे कानून वटि वञी ऐं दरख़्वास्त दायर करण जो? का बि इंसिडेंट थिए, को ऑफेंस थिए, उन्ही जी रिपोर्ट तव्हां इमीडिएटली थाणे ते कयो. सही, इमीडिएटली. छो त अगरि तव्हां 2-3 घंटा, 1 ॾींहुं 2 ॾींहुं, उन्ही जो बेनिफिट मुलज़िम खे पवंदो. सही, हा, उन्ही में इहो आहे त डिले जेको लेट कमर मस्ट सफर, डिलेड जीअं डिले तव्हां कंदव त उन्ही जो पोइ डाउट benefit जी सब होता ना, justice delayed, justice denied, that is something वो तो अलग है, ठीक है ना. सही, just delayed in, but तव्हां अगर डिले कंदा उन्ही में suspicious doubts क्रिएट थींदा, भाई तव्हां डिले छो कई, उन्ही खे तव्हां एक्सप्लेन कई. असां चवंदा आहियूं त they have not explained the delay, what were the reasons behind that you made this delay, छो डिले कई, उन्ही के रीजन्स एक्सप्लेन कयो तव्हां FIR में. अगरि FIR में तव्हां रीजन्स न एक्सप्लेन न कयो आहे त उन्ही खे उन्ही जो बेनिफिट मिलंदो, उन्ही बेनिफिट ते उहे बेल बि वठी वेंदा, एंड अल्टीमेटली जॾहिं कंप्लीट ट्रायल थींदो, ट्रायल जा स्टेजिस आहिनि, कंप्लीट थींदो त उन्ही में बि उन्ही खे जेको आहे सो फ़ाइदो मिली सघे थो पियो. सो मुंहिंजी पब्लिक खे, अवाम खे, आई मीन जेके listeners आहिनि, who are watching etc, उन्हनि खे इहा आहे त को बि इंसिडेंट थिए इमीडिएटली तव्हां उनखे रिपोर्ट कयो. ॾिसो न, तव्हां वटि 15 आहे, बिल्कुलु पुलिस आहे, तव्हां उनखे इमीडिएटली तव्हांजा जेके कंसर्न थाणा आहिनि, जुरिस्डिक्शन जिते तव्हां रहो था पिया, इंसिडेंट थिए, जेको नियर बाय तव्हांजो थाणो जंहिंजी जुरिस्डिक्शन आहे उते तव्हां इमीडिएटली रश देयर एंड तव्हां रिपोर्ट योर कंप्लेन to the reporting officer, ठीक है, त ही रॉबरी आ, थेफ्ट आ और एटसेट्रा या अपना कोई मर्डर आ, domestic violence is very vast in India. असांजे माण्हू खे इहा बि न आहे. डोमेस्टिक वायलेंस एक्ट आहे, ठीकु आहे न, उहो तव्हांखे उन में इलाही शयूं प्रोवाइड आहिनि, तव्हांखे स्टे मिलंदो आहे, प्रोटेक्शन मिलंदो आहे, हस्बैंड वाइफ और उन जा जेके रिलेटिव आहिनि उहो बि तव्हांखे करनि था पिया, उन्हनि जे ख़िलाफ़ तव्हांखे मिलंदो आहे. इवन प्रॉपर्टी खां बि जे माण्हू ज़बरदस्ती कढी उछले छॾींदा आहिनि या बीवी खे, उन खे नो वाइफ, मतलब मर्दनि जा बि ओतिरा ई हुकूक आहिनि जेतिरा औरतुनि जा असां ॾिसूं था डोमेस्टिक वायलेंस जे केसेस में या लॉस में. यस, डोमेस्टिक डेफिनेटली औरतूं जेके आहिनि उहे त हाणे डोमेस्टिक वायलेंस घटि करनि थियूं पियूं, ठीकु आहे न, बनिस्बत मर्दनि जे. उन जे लाइ डोमेस्टिक वायलेंस कुझु सहंदियूं आहिनि, पर उन्हनि खे इहो आहे त वञणु घुरिजे कोर्ट्स में, पंहिंजे राइट्स लाइ वञणु घुरिजे. डोमेस्टिक वायलेंस इज अ वेरी सीरियस इशू. असांजो सिंध जो जेको इन जा पंहिंजे असांजी ओन हाई कोर्ट्स जा डिसीजन्स आहिनि, इन में व्हाट इज अ लैंडमार्क जजमेंट्स आहिनि. केसेस आहिनि ये डिले जी तरफ वञनि था या इन्हनि खे बि स्पीडी जेका आहे सा उहा ट्रीट कयो वञे थो? कुझु इमीडिएटली उहे रिस्ट्रेनिंग ऑर्डर कोर्ट इमीडिएटली पास करे थी, प्रोटेक्शन ऑर्डर फौरन ॾे थी कंसर्न SSP खे ऐं कंसर्न SHO खे. तव्हां अगरि लेडी तव्हांखे अप्रोच करे या उन सां कोई डोमेस्टिक वायलेंस थिए त उन्हनि खे तव्हां इमीडिएटली प्रोटेक्ट कयो ऐं जेको आहे सो हुन जो जेको वायलेटर आहे उन जे ख़िलाफ़ इमीडिएटली एक्शन वठो. देन कोर्ट विल टेक एक्शन अगेंस्ट हिम एज वेल. सो दिस इज़ वेरी इम्पोर्टेंट. इहो वेरी उन में आहे त इहो एक्ट आहे सिंध गवर्नमेंट पास कयो आहे, उन में काफ़ी माण्हुनि में अवेयरनेस आहे ऐं फैमिली कोर्ट के पार्ट्स आहिनि इन जा.
फैमिली कोर्ट की यस तो वो औरतुनि खे प्रोटेक्ट करे थो इहो लॉ यस अगर को लॉयर्स वटि वेंदी का लेडी तो डोमेस्टिक वायलेंस आहे हस्बैंड उनके मारे थो उनजे ॿारनि खे उन्हनि खे या घरां कढे थो त इमीडिएटली उन्हनि खे पिटिशन फाइल करणी आहे उन्ही में सर इन जी सिवियरिटी खे असां कीअं था ॾिसी सघूं फॉर एग्जांपल हिकिड़ी चमाट आहे छा उहा डोमेस्टिक वायलेंस जे ज़ुमरे में अचे यस थी ऑफ कोर्स बिकॉज़ असां वटि त नॉर्मली हूंदो त हिकिड़ी चमाट सां छा थी वेंदो वो राइट्स आहिनि न कोई ॾिसो न औरत बि कंहिं का भेड़ बकरी त न आहे का पर्सनल स्लेव न आहे तव्हांजी ज़ाती मिल्कियत न आहे न औरत ऐं मर्द दैट इज अ सिविल कॉन्ट्रैक्ट मैरिज इज अ सिविल कॉन्ट्रैक्ट जी ठीकु आहे न सिविल कॉन्ट्रैक्ट आहे जबकि तव्हांजी प्रॉपर्टी न आहे तव्हांखे भाई अगरि एतिरी बुरी लॻे थी या झगड़ो झेड़ो आहे तव्हांखे नथी वणे तव्हां उनखे डाइवोर्स प्रोनाउंस कयो औरत अगरि न रहंदी त शी वुड फाइल सूट फॉर रेजोल्यूशन ऑफ मैरिज बाय वे ऑफ खुला शी वुड खुला फाइल कंदी बाक़ी तव्हां कंहिंखे मारियो जान खां मारण जा बि वाक़िया हाणे ॾिसो जी 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 कालो पिंडी में तो वाक़ियो थियो आहे लाहौर मां उतां खणी करे उनखे हाँ, बिल्कुल। सेवरल आहिनि अहिड़ा क़िस्म जा माण्हू तेश में अची करे भाई उन खां तव्हां उनखे डाइवोर्स करे छॾियो अगरि उनजी ज़िंदगी जान खसो था पिया बिल्कुल या औरत जो राइट आहे उनखे जीअं कोई सिनेज नथो करे कोई बि लॉ स्टेट एटसेट्रा त उनखे खुला वठण खां जो इस्लाम में आहे बिल्कुल ईअं डाइवोर्स तलाक ऐं खुला जेको आहे असांजो उन में असांजो राइट आहे राइट आहे दैट इज राइट बाक़ी ईअं न आहे तो माण्हू हमेशा औरत ज़ुल्म सहंदी रहे ठीकु आहे न उनखे पोइ किथे किथे मर्द बि बेवस आहिनि लाचार मजबूर डेफिनेटली बट रेशो घटि आहे मां सम्झां हाँ रेशो घटि आहे ठीकु आहे बट अॼुकल्ह जी हाणे असांजी जेके मॉडर्न दौर में जेके आहिनि उहे औरतुनि जो माशाअल्लाह उहो इन्फ्लुएंस ज़्यादा आहे बट अञा बि मूंखे लॻे थो त अवेयरनेस जेकर असां Awareness अर्बन social- ऐं रूरल जे हिसाब सां ॾिसूं त अर्बन में त चलो ठीकु आहे औरतूं एम्पावर थी वयूं आहिनि बट वॉट अबाउट द सिचुएशन ऑफ रूरल एरियाज़ मां हुन में ॾिसो अॼु ताईं कारोकारी जो सिस्टम हली रहियो आहे अॼु ताईं जे पंहिंजी पसंदि बि ज़ाहिर थी करे त हुनखे मारे थो छॾिजे उन बेसिकली थी असांजो बेसिक राइट आहे ॾिठो वञे त हिकु इस्लामिक व्यू पॉइंट ऑफ व्यू सां बि ॾिसूं त पसंदि जी शादी करणु या पढ़णु या अॻियां पंहिंजो करियर ठाहिणु त इहो त असांजी हिकिड़ी बुनियादी हक़ में थो अचे ॾिसो न पहिरियां तव्हां जेको चओ था अवेयरनेस सोशल मीडिया जेकी अवेयरनेस ॾिनी आहे उहे तव्हां हिते शहरनि वारा बिज़ी आहियो जी जॉब्स कयो था घर हलायो बिल्कुल। था तव्हां वटि डबल डबल ट्रिपल रिस्पॉन्सिबिलिटीज़ आहिनि ऐं जेके रिमोट एरियाज़ जो गांव गोड़ जूं जेके औरतूं आहिनि उन्हनि वटि अॼुकल्ह मोबाइल हर कंहिं वटि आहे बिल्कुल सोशल मीडिया जो दौर आहे ऐं दे आर अवेयर्ड ऐं जेको न ग्लोबल विलेज तव्हांखे We are connected हा at कनेक्टेड any time ऐं उन्हनि खे ॾिसो न सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया सभिनी खे अवेयरनेस आहे एजुकेशन बि आहे तंहिंखां पोइ सो फार एज़ उन्हनि वटि आहे उहे रिपोर्ट थी था वञनि ऐं उते बि एतिरा अॼुकल्ह ज़ुल्म ज़्यादतियूं न आहिनि छो त उन्हनि जा हर कंहिंजी फैमिली आहे उन्हनि जा पेरेंट्स आहिनि ब्रदर सिस्टर्स आहिनि त पोइ को हेल्प आउट लाइ अची थो वञे जबकि जेको तव्हां कारोकारी वारो दैट इज़ ऑनर किलिंग दैट इज़ रॉन्ग दैट इज़ इलीगल अपना इलीगल उनखे हाई कोर्ट्स सुप्रीम कोर्ट ऐं असांजो लॉ जेको आहे उहो उनखे चए थो दैट इज़ मर्डर ऐं उन्हनि जो बेसिक राइट आहे इस्लाम में बि आहे पसंदि ना पसंदि बिल्कुल ईअं ठीकु आहे न ऐं तव्हां जंहिंसां शादी कयो था उनखे उहो छोकिरो छोकिरी ॾिसनि ठीकु आहे न पसंदि ज़बरदस्ती फोर्सिबल मैरिज जेकी आहे उहो तव्हांजी कामयाबु न थींदी ज़बरदस्ती बल्कि उहा अलाउड ई कोन्हे अगरि चए अलाह इस्लाम में त ॾिसो न पसंदि नापसंदि जी आहे तव्हां ज़बरदस्ती जी शादी आहे कोन न उहो त जीअं हिकिड़ा फैमिली जी मैरिजिस कराइनि था प्रॉपर्टीज़ बचाइण जे करे त असांजी प्रॉपर्टीज़ विदिन असांजी फैमिली में रहनि इहा चीज़ आहे ॿाहिरि छोकिरो भाई ॾिसो त मुस्लमान आहे तव्हां उन्हनि सां और जेके हिंदू आहिनि क्रिश्चियन आहिनि हिंदू आहिनि या कंहिं ॿी उन में कंदा आहिनि ठीकु आहे न या अहिड़े क़िस्म जूं को छोकिरियूं नॉन मुस्लिम्स एम्ब्रेस कनि थियूं इस्लाम ऐं शादी करनि थियूं पंहिंजे पसंदि जूं उन्हनि ते बि फोर्स कोन्हे ॾिसो असांजो लॉ चवे थो हाणे हिते त सिंध चाइल्ड मैरिज रजिस्टर एक्ट आहे 14 में थियो उन खां पोइ 18 में देन रिवाइव थियो अमेंड उन में बि आहे त 16 इयर्स ई 18 इयर्स एज जेको आहे 18 इयर्स त उहो शादी करनि था ठीकु आहे न करे सघनि था पिया
अदरवाइज़ उन्हनि ते पोइ 3 and 4 में बेसिकली उन जे सिंध चाइल्ड मैरिज रजिस्टर्ड एक्ट जे तहत त उहो FIR उन्हनि जे माइटनि ते थींदी आहे डेफिनेटली उन्हनि जे पेरेंट्स ते थींदी आहे अंडर एज आहे त कुझु केसिस अहिड़ा थियनि था अगरि अंडर एज आहे त शादी खे इनवैलिडेट नथा करे इनवैलिडेट ठीकु आहे न सो फार एज निसा उहो इस्लाम में निकाह खे तव्हां अनटिल अनलेस उन खे इनवैलिडेट कीअं था करे सघो जब तक कोर्ट में तव्हां वञो शरीयत कोर्ट एटसेट्रा बाक़ी सो फार एज इहो आहे त भाई उन खे अवेयरनेस हुजे 18 ईयर्स जा हूंदा उनखे नफ़े नुक़सान जी ख़बर हुजे उनजी एजुकेशन ग्रूमिंग ऐं हिकिड़नि जो दिमाग़ अप्रोच सोच अंडर एज हूंदो त उनजी अप्रोच सोच उहा ई हूंदी न अंडर एज वारी त उहे जल्दी बहलाए फुसलाइण में माण्हू जंहिंमें अची था वञनि सो अहिड़े तरीक़े सां कारोकारी जो त इहो हाणे ॾिसो न इहे 3 जेके पिंडी जा इस्लामाबाद जा हाणे 3 थिया आहिनि मीडिया ते तव्हांजे हलनि था दिस इज़ रॉन्ग उन्हनि जा राइट्स आहिनि भाई कोई तव्हांजे टिकटॉक ते आहे सोशल मीडिया ते आहे दैट इज़ देयर राइट उन्हनि खे फोर्स न कयो 18 जो आहे उन्हनि खे पेरेंट्स बि कुझु नथा चई सघनि उन्हनि जा राइट्स आहिनि तव्हांजो राइट आहे तव्हां हिते कमु कयो था तव्हां पढ़ो था तव्हां टीचिंग में आयो तव्हां यू आर प्रोफेसर एंड यू आर वर्किंग हियर इन द मीडिया एज वेल दिस इज राइट दिस इज योर राइट अगरि तव्हां ते तव्हांजा ब्रदर फादर मदर और हस्बैंड तव्हांखे फोर्स कनि ही शइ कयो ही शइ न नो भाई यू गॉट योर ओन राइट योर राइट्स उनखे फोर्स न कयो प्रेशराइज़ न कयो उनजा पंहिंजा राइट्स आहिनि उनखे ज़िंदगी गुज़ारणु ॾियो पंहिंजे तरीक़े सां त उन ते मां चवां भई अहिड़े तरीक़े सां हीअं तव्हां गुज़ार नो उन्हनि जा पंहिंजा राइट्स आहिनि हर माण्हू जी पंहिंजी हिकिड़ी मेंटल अप्रोच आहे उनजी थिंकिंग आहे उनजा पंहिंजा पंहिंजा प्रोफेशन्स आहिनि या जे ॿारनि खे फोर्स कंदा आहिनि भई तव्हां CSS कयो PCS कयो डॉक्टर बनो इंजीनियर उन्हनि खे अपना पंहिंजी मर्ज़ी ते तव्हां छॾो उहो पंहिंजी जेकी फील्ड ऑफ देयर ओन चॉइस उहो चूज़ कनि उन खां पोइ ज़ाहिर आहे उन में वेंदा तो कामयाब थींदा पैशन यस ऑफ कोर्स अगरि ज़बरदस्ती तव्हां चवंदो ही शइ कयो त डेफिनेटली उहो जी हा तव्हांखे अगरि चई न सघंदो त भई तव्हां मूंसां ज्यादती नाइंसाफ़ी कई आहे अल्टीमेटली पंहिंजे ख़बर पवंदी अल्टीमेटली तव्हां ई पछताईंदा त असां हिनखे फोर्स छो कयो सो अहिड़े तरीक़े सां इंसाननि जा राइट्स आहिनि हुकूकुल्लाह ॾिसो न हुकूकुल्लाह ऐं हुकूकुल इबाद अल्लाह पाक फरमायो आहे हुकूकुल्लाह जेके आहिनि मां अल्लाह पाक माफ़ करे सघंदो ठीकु आहे न हुकूकुल इबाद मीन्स फंडामेंटल राइट्स जेके बुनियादी तव्हांजा हक़ूक़ आहिनि इंसाननि जा हक़ूक़ अगरि कंहिं तव्हां इंसान जी ज़्यादती नाइंसाफ़ी कंहिंजो दिलि दुखायो कंहिंजे प्रॉपर्टी खायो कंहिंजा कुझु कयो पिया सघो उन्हनि जा जेके राइट्स आहिनि उन्हनि खां कयो हिते असांजे माण्हुनि में इहो अची वञे न त भाई जेके फंडामेंटल राइट्स आहिनि हुकूकुल इबाद त उन्हनि ते सभई माण्हू जेके असां हिन रूम में वेठा आहियूं असां तहयो कयूं असांखे ॿिए कंहिंजा राइट्स इन्फ्रिंज न करणा आहिनि कहिड़े बि क़िस्म जा प्रॉपर्टी राइट्स आहिनि तव्हांजा मॉरल सोशल राइट्स ॾिसो न सोशल राइट्स आहिनि दीज आर द राइट्स गिवन बाय ॾिसो जेकी शयूं तव्हांखे अल्लाह ताला औरत मर्द मीन्स उन्हनि खे जेके राइट्स ॾिना आहिनि ऐं तव्हांजो कानून ॾिना आहिनि त भई तव्हां उन्हनि खे खसे नथा सघो न आम माण्हू या औरत या मर्द नो सभिनी जेके राइट्स आहिनि उहो उन्हनि जी जॉब रिस्पॉन्सिबिलिटी जेकी आहे डिफरेंट आहे ऐं औरत घर में कमु करे थी ॿाहिरि जॉब बि करे थी डबल तव्हांजी फैमिली खे बि लुक आफ्टर करे थी अहिड़े तरीक़े सां मर्द जेको आहे उहो जॉब करे थो कुझु औरतूं नथियूं कनि सो कोऑर्डिनेशन सां आहे पेशेंस सां आहे सब्र तहमुल सां माण्हू खे ज़िंदगी ऐं औरत जी त वधीक इज़त करणु छो त माउ बि आहे भेण बि आहे बेटी आहे वाइफ आहे उन जो ॾिसो न तव्हांजी जनरेशन ऐं सो फार एज एजुकेशन इज़ कंसर्न त उहा औरत जी खे त वधीक एजुकेशन छो त उन जी तव्हांजी जनरेशन डिपेंड कंदी आहे हा तव्हांजो जेको फैमिली आहे खानदान आहे उन खे खणी हलंदी उहा उनखे एजुकेट करे थी उनजी ज़िम्मेदारी उनजो बिल्कुल मर्द त नॉर्मली ॿाहिरि रहूं था पिया जेको न माण्हू
मदर जेको मदर जो वॾो रोल आहे छो मां जे जन्नत पे असां पेरनि जे हेठां जन्नत आहे बिल्कुलु ऐं पे चवंदा आहिनि न त पहिरियों दर्शक आहे तव्हांजी जेका माउ जी कच्छ आहे न उहा मुंहिंजी पंहिंजी दर्शक आहे माउ ऐं पीउ देखो न इहे आइडियल ॿारनि जे लाइ इट्स वेरी यंग बिल्कुल आइडियल हूंदा आहिनि ठीकु आहे न मदर एंड फादर उहो बेसिकली जेको तव्हां उन्हनि खे एटमॉस्फेयर ॾियो था एजुकेशन ॾियो था ट्रेनिंग ॾियो था उहा तव्हांजी अहिड़ी ट्रेनिंग उन्हनि खे ॿारनि खे अचे त हर शइ जो उन्हनि खे अहसासु हुजे एजुकेशन हुजे ऐं इंसान ज़ात जी ख़िदमत करण जो तव्हां में उहो जो जज़्बो रहे बिल्कुलु ॾिसो न उहो दिस इज़ वेरी इम्पोर्टेंट बिल्कुलु सही ॻाल्हि आहे मुंहिंजी जी नाज़रीन ॻाल्हियूं त खोड़ सारियूं आहिनि ऐं मूंखे एतिरो सुठो लॻी रहियो आहे सर सां ॻाल्हियूं कंदे पंहिंजे हक़नि बाबति जेका आहे सा घटि माण्हू हूंदा आहिनि जेके असांखे एतिरा डीपली सम्झाईंदा आहिनि या सम्झाइण जी कोशिशि बि इवन कंदा आहिनि सो महिरबानी अव्हां जी मां प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते थो पहुचे न त तव्हां सां त ॻाल्हियूं जेके आहिनि खुटनि ई न मां चाहींदसि त आख़िर में वञण खां पहिरियों अव्हां असांजे नौजवान खे कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदा न्याणियुनि खे बि ऐं असांजे छोकिरनि खे बि मुंहिंजो मैसेज बोथ बॉयज़ एंड गर्ल्स इहो आहे त एजुकेशन पंहिंजी वठनि एजुकेशन माण्हू खे नॉलेज एजुकेशन तव्हांखे हिकु सुठो इंसान बणाए थी उन सुठा इंसान हूंदो त तव्हांखे सभिनी जे राइट्स जी पंहिंजनि राइट्स जी ॿियनि जे राइट्स जी औरत मर्द जे राइट्स जी छा आहे तव्हां पंहिंजे मुल्क लाइ क़ौम लाइ पंहिंजे पाड़े ओड़े पाड़े लाइ तव्हां सुठा क़दम खणंदव तव्हां प्रोफेशनल लाइफ में वेंदव त तव्हां फॉर योर कंट्री फॉर योर प्रोविंस फॉर योर कम्युनिटी फॉर योर सिटी तव्हां सुठा इक़दामात कंदव तव्हां हिक ॿिए जे लाइ हेल्पिंग हैंड थींदव बिल्कुलु थैंक यू सो मच बैरिस्टर साहब तमामु सुठो रहियो तव्हां सां अॼु जो प्रोग्राम जी नाज़रीन प्रोग्राम जो वक़्तु हाणे न चाहींदे बि असांजो पुॼाणीअ ते पहुचे थो वरी तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदासीं सुभाणे नए मौज़ू ऐं नए महिमान सां गॾु तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़